अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो, दुनिया में 7 खंड आहिनि: एशिया, अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, नॉर्थ अमेरिका, साउथ अमेरिका, अंटार्कटिका ऐं यूरोप। जिन मां मशहूरु खंड यूरोप आहे। दुनिया जा तक़रीबन अमीर मुल्क यूरोप में आहिनि। हिन वीडियो में तव्हांखे यूरोप जी दिलचस्प मालूमात ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा हलूं था वीडियो जी तरफ़। यूरोप में कुल 50 मुल्क आहिनि। कुझु मुल्क अहिड़ा बि आहिनि जिन जी ज़मीन एशिया सां बि लॻे थी त यूरोप सां बि लॻे थी, जिन में तुर्की, अज़रबैजान, कज़ाकिस्तान, जॉर्जिया ऐं रशिया आहिनि। यूरोप में ज़मीनी हिसाब खां वॾे में वॾो मुल्क रशिया आहे, जंहिंखे पाण रूस सॾींदा आहियूं। रूस दुनिया जो बि वॾे में वॾो मुल्क आहे। रूस जी इकानमी जो दारोमदार तेल, गैस ऐं हथियारनि जी ॾे वठि ते आहे। दोस्तो, जीअं ज़मीनी हिसाब सां वॾे में वॾो मुल्क यूरोप में आहे, तीअं दुनिया जो नंढे में नंढो मुल्क बि यूरोप में आहे, वेटिकन सिटी। ही मुल्क 1 किलोमीटर जो बि न आहे। मुल्क जे चइनी तरफ़ दीवारूं आहिनि। हिन नंढड़े मुल्क खे हिकु ईसाई पादरी हलाईंदो आहे। तुर्की जो शहर इस्तांबुल यूरोप जो वॾे में वॾो शहर आहे। ही मुल्क यूरोप जा मशहूरु मुल्क आहिनि: फ्रांस, स्पेन, इटली, इंग्लैंड, जर्मनी ऐं रशिया। यूरोप जे मुल्क बुल्गारिया में हिकु बाज़ार लॻंदी आहे, जंहिंखे ब्राइड मार्केट चयो वेंदो आहे। हिते वालिदीन पंहिंजी छोकिरियुनि खे संवारे सजाए शादी लाइ विकिरो करण ईंदा आहिनि। ॿिए पासे वालिदीन छोकरनि खे वठी ईंदा आहिनि त उन्हनि खे पंहिंजी पसंदि जी कुंवार ख़रीद करे ॾियूं। दुनिया जो अधु शराब यूरोप में ठहंदो आहे। यूरोप जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में शराब खाना आहिनि, जिन खे क्लब या नाइट क्लब सॾियो वेंदो आहे, जिते शराब आम जाम पीतो वेंदो आहे। दोस्तो, मच्छर हिकु अहिड़ी चीज़ आहे जंहिंसां हर इंसान नफ़रत करे थो, ख़ासि करे गर्मियुनि जी मौसम में जॾहिं तपाइनि था। पर यूरोप जो मुल्क आइसलैंड हिकु अहिड़ो मुल्क आहे जिते जीत वग़ैरह मच्छर बिल्कुलु बि न आहिनि। ही मुल्क मच्छरनि खां पाक आहे। यूरोप में सभ खां वधीक मज़हब ईसाईयत आहे। ॿिए नंबर ते सभ खां वधीक इस्लाम आहे। गुज़िरियल कुझु सालनि में ॾिठो वियो आहे त यूरोप में इस्लामी आबादी वधंदी पई वञे। सब्ज़ियुनि में टमाटो यूरोप में वधीक पसंदि कयो वञे थो। आलू बि घणो खाधो वेंदो आहे। फ्रूट में सभ खां वधीक केलो खाधो वेंदो आहे। ऑस्ट्रेलिया खां बाद दुनिया जो नंढे में नंढो खंड यूरोप आहे। दुनिया जो वॾे में वॾो खंड एशिया आहे, जंहिंमें पाकिस्तान बि मौजूदु आहे। ओराल हिकु पहाड़ी सिलसिलो आहे जेको यूरोप ऐं एशिया खे धार करे थो। ही कज़ाकिस्तान जी सरहद खां शुरू थिए थो। इन खां अलावा कैस्पियन समुंड बि यूरोप ऐं एशिया में सरहद जो कमु करे थो। दोस्तो, सिंधी इन्फो यूट्यूब जो वाहिद सिंधी चैनल आहे जिते तव्हांखे दुनिया जहान जी दिलचस्प मालूमात सिंधी ॿोली में ॾिनी वेंदी आहे। जेकॾहिं ही वीडियो पसंदि आई आहे त लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।